अस्सलाम वालेकुम। मां इंस्पेक्टर रफ़ीक अहमद खेड़ो लाड़काणे खां ॻाल्हायां थो। अॻ में तव्हां हे वीडियो बयानु ॾिसो जेको कोर्ट सगोरी में DSP सिराज अहमद लाशारी साहब खे कुझु वकील बिरादरी कोर्ट में गारियूं ॾियनि था पिया। उहो वीडियो ॾिसो, उन खां बाद में मां ॻाल्हायां थो। केस भरा तो कर जहाज धीए के भाई धीए दैयो जहाज भेण मागे टके जो मानो जहाज मागे राव साकर के पैसा वठी करे जहाज भेण के जहां धीए के लसर जी भेण मागे जहां असां के जे तो बाहर हो तो जहां धीए के तो असां के पैसा वठी कर तो वगार वे तो जहां भेण मागे। अस्सलाम वालेकुम। मां इंस्पेक्टर रफ़ीक अहमद खेड़ो लाड़काणे खां ॻाल्हायां थो। अफ़सोस सां हिकिड़ी वीडियो हाणे को महिरबानी दोस्त आहे सखर खां जी मूं हिकिड़ी वीडियो मोकिली त ॾिसो तव्हांजे पुलिस अफ़सरनि जो हशर कोर्टुनि में। असांजो DSP सिराज अहमद लाशारी साहबु जेको डेड ऑनेस्ट आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे, सभु को उनखे सुञाणे। उनखे कुझु वकील बिरादरी कचियूं गारियूं ॾियनि था पिया कोर्ट में, घटि वधि ॻाल्हाइनि था पिया, तमामु किनियूं गारियूं ॾियनि था पिया, जेको तमामु सुठो अमल न आहे, ख़राबु अमल आहे। अदालत सगोरी खे इन जो एक्शन वठणु खपंदो, वकील साहब जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करणु खपंदो, पर हो वकील आहिनि, हुन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करणु पाकिस्तान में ॾुखियो आहे। छा इन जॻह ते जेकॾहिं असांजो DSP साहब उन वकील खे कोर्ट में गारियूं ॾिए हा या बूट लाहे मोचड़ा हणे हा, छा अदालत उन ते केस दाख़िल न करे हा? बिल्कुलु करे हा। त तूं कोर्ट में हिकिड़ो जेको आहे वकील, मोज़िज़ वकील ते तूं पद रहिया आहिनि ऐं उनखे गारियूं ॾियूं। इंस्पेक्टर ते केस दाख़िल थी वञे हा, पर वकील साहब ते न थियो। अफ़सोस आहे, जेको ख़राबु अमल आहे। असां पुलिस जो मोराल डाउन थियो आहे इहा शइ ॾिसी करे, त हींअर ताईं इन जे लाइ कुझु न थियो आहे। मुंहिंजी वीडियो भरण खां अॻु में थी सघे कुझु थियो हुजे, पर अञा ताईं असांखे जे साम्हूं अहिड़ी ख़बर न आई आहे। मां पंहिंजो SSP अमजद शेख साहबु आहे, पंहिंजो चाचड़ साहबु आहे DIG, पंहिंजो असांजो ग़ुलाम नबी मेमून साहबु आहे IG साहबु सिंध, उनखे रिक्वेस्ट आहे असांजी त इन वकील जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करायो वञे। वीडियो मौजूदु आहे, सबूत मौजूदु आहिनि। और जेकॾहिं तोखे हुनजी इन्वेस्टिगेशन क़बूल न आहे, हुन ते तोखे शक आहे त हुन पैसा वठी करे इन्वेस्टिगेशन ग़लति कई आहे, तूं उनजी इन्वेस्टिगेशन खे न मञ, तूं दरख़्वास्त ॾे, ॿिए हंधि इंक्वायरी करा। गारियूं ॾियणु कहिड़ो हक़ आहे, उहो बि कोर्ट में। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, कोर्ट में अंदरि गारियूं ॾिए थो पियो ऐं उन ते को एक्शन न आहे। अफ़सोस आहे त उन ते ऑफिसर, बाला ऑफिसर साहिबान खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करायो वञे। जेकॾहिं केस दाख़िल नथा करायो त ख़ुदारा असांजी तव्हां पुठि भराई कयो, असां तव्हांजा बाज़ू आहियूं, तव्हांजा बचा आहियूं, तव्हांजा ज़ेरदस्त आहियूं। हिन मुल्क लाइ असांजी क़ुर्बानियूं आहिनि, असांजे जानुनि जा नज़राना आहिनि। असां ॿाहिरि बि मरूं, कोर्टनि में बि गारियूं खाऊं, छो असांजी का इज़त कान्हे? असांखे इजाज़त ॾियो, हुकुम हलायो, तव्हां पाण हुकुम हलायो त कोर्टुनि में कोई बि पुलिस कांस्टेबल खां वठी मथियां ऑफिसर ताईं कोर्ट में हाज़ुर न थींदो, केस में शादी गवाही न ॾियणु वेंदो जेसि ताईं इहो वकील माफ़ी नथो वठे। एतिरो त करे सघूं था साईं। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त असांखे तव्हां पंहिंजो हुकुम हलायो, इजाज़त ॾियो त असां कोर्टुनि में न वञूं हाज़िरियुनि ते जेसि ताईं इहो वकील माफ़ी नथो वठे। लाशारी साहबु हिकिड़ो ईमानदार ऑफिसर आहे, ग़लति अमल थियो आहे उन सां। ऐं मूंखे ॿियो इहो बि अफ़सोस थिए थो त लाशारी बिरादरी, हुन लाशारी बिरादरी खे छो थो ॻाल्हाए, सॼी क़ौम खे छो थो ॻाल्हाए? ॻाल्हाए त हिकिड़ो जेको इंस्पेक्टर DSP साहबु आहे असांजो, उनखे ॻाल्हाए, सॼी क़ौम खे छो थो ॻाल्हाए? सॼी क़ौम कहिड़ो ॾोह कयो आहे? ऐं इन सॼी क़ौम खे खपे, लाशारी बिरादरी खे
त हुनजे वॾनि सां ॻाल्हाइनि, हुनजे सरदारनि सां ॻाल्हाइनि, फ़ैसिलो छिकनि हुनखां त बाबा तूं हिकिड़ो ज़ाती तुंहिंजो कंहिंसां मसइलो आहे, तूं उन सां ॻाल्हाए, तूं सॼी क़ौम लाचारी खे छो थो ॻाल्हाए। हुनखां फ़ैसिलो छिकनि, हुननि सां ॻाल्हाइनि, हुनजे सरदारनि सां, कहिड़ो बि वकील साहिबु आहे, हुनजी क़ौम ॻोल्हियुनि, उन खां पुछनि त बाबा सॼी क़ौम खे छो ॻाल्हायो आहे, लाचारी बिरादरी खे इहो कमु करणु खपे। हुनजे वॾनि सां सरदारनि सां ॻाल्हाए, उनखां फ़ैसिलो छिकनि। ऐं असांजी अर्ज़ु आहे, रिक्वेस्ट आहे ऑफिसर साहिबान खे त असांजी मालिकी कयो, इन ते केस दाख़िल करायो या असांखे हुकुम ॾियो, इजाज़त ॾियो त असां कोर्टनि में न वञूं जेसीं ताईं इहो माफ़ी न वठे। असांजी रिक्वेस्ट आहे, हथ ॿधी अर्ज़ु आहे त ख़ुदा असांजी थोरी इज़त रखो, इहा शइ कयो जेको आहे।